नाज़रीन, क़ौमी ऐं लोक गुलकारा जीजी ज़रीना बलोच जी 18वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी तर्जुमान अशरफ अली जे पंहिंजी प्रेस पधराई में ॼाणायो आहे त अॼु क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधियाणी तहरीक जी बानी अॻुवाण अदीब उस्ताद ऐं क़ौमी फ़नकारा मादरे सिंध जीजी ज़रीना बलोच जी 18वीं वरसी सॼी सिंध में मल्हाए खेसि शानदार भेटा पेश कई वेंदी, जॾहिं त हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जो मरकज़ी वफ़द मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि क़ौमी गीतनि सां भेटा पेश कंदो। अशरफ अली जे चयो त जीजी ज़रीना बलोच कालाबाग डैम समेत सिंध दुश्मन मनसूबनि जमहूरियत ऐं इंसानी हक़नि लाइ जदोजहद जे मैदान ते अॻियां रही। हिन इनक़लाबी गीतनि ज़रिए मज़लूम अवाम हारिन मज़दूरनि खे जाॻायो। आमिरियत दौरान जीजी ज़रीना बलोच इनक़लाबी गीत ॻाए लखे माण्हुनि खे बेदार कयो। मुशरफ दौर में पाणी लाइ जदोजहद दौरान मथत तशद्दुद कयो वियो, पर हू साबित क़दमी ते क़ाइमु रही। होॾां सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी ऑर्गेनाइज़र उमरा समो, मुरोबत हाले पोटो, हुसना राहूजो, शाहीन ख़ासकेली ऐं अफ़शीन मेमण पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंधियाणी तहरीक जी अॻुवाण ऐं क़ौमी फ़नकारा जीजी ज़रीना बलोच जी 18वीं वरसी जा प्रोग्राम मुनक़द करे जीजी ज़रीना बलोच जी जदोजहद खे सुर्ख़ सलाम पेश कयो वेंदो।